हिन मुआइशी दौर में जॾहिं माण्हू पंहिंजी पेट पूॼा बेमुश्किल सां करे सघे थो ऐं जॾहिं कुदरती आफ़तूं ऐं हुकूमती अनारकीअ सबबि माण्हू अदम एतमाद जो शिकार थी विया हुजनि ऐं जॾहिं समूरी सिंधी ॿोली पंहिंजी बका जी ॼण त आख़िरी जंग विढ़ी रही हुजे ऐं जिते पनो ऐं छपाई महांगी थी आसमान सां ॻाल्हियूं कंदी हुजे ऐं जॾहिं हर माण्हू पंहिंजी मुआइशी ऐं समाजी उथवेह में हिकु पल बि कढी पंहिंजी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत करण में मुश्किल सम्झंदो हुजे ऐं जॾहिं सिंधीअ में किताबनि रिसालनि ऐं अख़बारनि जो इशाअती कमु आख़िरी पसाह खणंदो हुजे तॾहिं 562 पेजनि ते मुश्तमिल हिकु मुंदवार रिसालो सिंध शाया थी असांजे हथनि ताईं पुॼे पियो त इहा हिकु नेमत चई सघिजे थी। इहो चवण में को वधा न थींदो त तारिक अशरफ जे रिसाले सुहिणी ऐं ताज बलोच जे रिसाले सोझरे सिंधी अदबी बोर्ड जे मेहरान ऐं नई ज़िंदगीअ जहिड़ो मयार रखंदड़ को निज अदबी रिसालो बाक़ाइदा तौरु सिंध में छपिजे पियो त उहो आहे मुंदवार सिंध। मुंदवार सिंध जो साल 2022 ऐं 23 जो सियारे जी मुंद वारो रिसालो हिकु दीदा ज़ेब टाइटल सां छपजी मार्केट में पहुची चुको आहे। हिन रिसाले जो बानीकार शेख ग़ुलाम हैदर हैदरी, चीफ एडिटर नाले वारो कहाणीकार ऐं शाइर मुख़्तार जामरी, एडिटर सिंधी अदब जो संजीदा कहाणीकार अनवर जोखियो ऐं को एडिटर मंज़ूर जोखियो आहिनि। जॾहिं त एडिटोरियल बोर्ड में एज़ाज़ी तौरु महमूद मुग़ल, निसार खोखर, रिज़वान गुल, सजाद सहतो, सलाह पंवर, फ़याज़ मुख़्तार जामरी, नियाज़ हुसैन लिगारी ऐं शाहिद अली जोखियो शामिल आहिनि। रिसाले जे टाइटल ते कारूंझर जी हिकु वणंदड़ तस्वीर ॾिनल आहे ऐं हीउ उन सिलसिले जो 8हों किताबु आहे जंहिंमें अख़्तर जामरी, अनवर अबड़े, मुमताज़ लोहार, मोहम्मद ओस्मान जूणेजे, बादल जमाली, वफ़ा सालेह राजपर, लाखे शबीर, कमरदीन कलोड़े, मंज़ूर मलाह ऐं ज़राब हैदर जूं सिंधी कहाणियूं ऐं नाले वारे लेखक आदर्श जूं ॿाहिरीं अदब मां तर्जुमो थियल 6 कहाणियूं मौजूदु आहिनि। हिन किताब में उस्ताद लिगारी, जिब्रान अली सूमरे, शबीर खोखर, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद शरीफ शाद सूमरे, डॉक्टर अब्दुल ख़ालिक, राज सूमरे, डॉक्टर ज़ुल्फ़कार अली जलबाणी, डॉक्टर असद जमाल पली, अमन ख़ान केरियो, यूसुफ सिंधी ऐं डॉक्टर असलम सिंधीले साहब जा मज़मून ऐं मकाला बि छपियल आहिनि। उन सां गॾु ज़ुबैर सूमरे, रोशन अली तुने, अहमद शाकिर, शेख ग़ुलाम हैदर हैदरी, डॉक्टर मोहम्मद अली महमदीअ जा मुतफ़रिक़ लेख ऐं गॾोगॾु सिंधीअ में सफ़रनामा लिखण जे बादशाह, कहाणीकार ऐं तर्जुमे निगार साईं इल्ताफ़ शेख साहब जो कार्नर पिणु ॾिनो वियो आहे जंहिंमें इल्ताफ़ शेख साहब जूं मुख़्तलिफ़ 4 लिखणियूं छपियल आहिनि। अदबी किताबनि जी तारीफ़ी सिलसिले किताब कथा में फ़हमीदा हुसैन जे किताब जां हुई जीअरी, नियाज़ पंवर जे किताब नाव हलंदी रही, हुबदार सोलंगी जे किताब मुंद ॿोड़ियो मेहरान ते इदरीस लिगारी, अली ज़ाहिद ऐं आदिल अब्बासीअ जा मज़मून पिणु शामिल आहिनि। हिकु नाविल शरीर छोकिरो जी ॿी क़िस्त जेको मुख़्तार जामरी तर्जुमो कयो आहे सो पिणु शाया थियल आहे। किताब जे आख़िरी हिसे में सिंध जे नाले वारनि शाइरनि प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद शरीफ शाद सूमरो, नसीम बुखारी ऐं ख़्वाजा मोहम्मद ज़मान चूंड, मोहम्मद ओस्मान जूणे जो, हाजी अहमद मल्ला, डॉक्टर आबिद लिगारी, उस्ताद बुखारी, ज़ुल्फ़कार राशिदी, मुख्तियार मलक, अयाज़ गुल, नसीर मिर्ज़ा, अदल सूमरो, मोहसन ककड़ाई, ताज जोयो, प्रोफेसर मुश्ताक महर, अतहर मंगी, जीम एन मुंघाणी, रियाज़ समो, प्रोफेसर मुख्तियार समो, अमर इकबाल, मोहम्मद अली पठान, निशा कमल, ज़ाहिदा अबड़ो, हुबदार सोलंगी, फराख़ जामरी, दिलीप कोठारी, सीमा अब्बासी, इमदाद जिस्काणी, रुबीना अबड़ो, अली सफ़दर, रहमत पीरज़ादो, फ़कीर तसवर अबड़ो, डॉक्टर आमना सूमरो, ख़ालदा सहर, मुर्तज़ा फुल, शहमीर सूमरो, सिंधू पीरज़ादो, मुनवर मलाह, अली दोस्त आजिज़ जी शाइरी पिणु शामिल आहे।